हूअं त ॾहीअ जो केतिरनि ई तरीक़नि सां इस्तेमालु थींदो आहे, पर छा तव्हां कॾहिं किशमिश सां गॾु ॾही खाधी आहे? किशमिश ऐं ॾही जो मिक्सचर भले तव्हां लाइ थोरो अजीब हुजे, पर जेकॾहिं मर्द उन्हनि खे इस्तेमालु कनि त खेनि वॾा तिबी फ़ाइदा मिलंदा। ॾही ऐं किशमिश जो मरकब ब्लड प्रेशर खे कंट्रोल करण में मदद ॾिए थो। हक़ीक़त में ॾही में सुठा बैक्टीरिया मौजूदु हूंदा आहिनि ऐं जॾहिं उन्हनि खे किशमिश सां मिलायो वञे त ब्लड प्रेशर खे कंट्रोल करण में मदद मिलंदी आहे। ब्लड प्रेशर खे कंट्रोल में रखी अदरंग ऐं दिलि जे दौरे जहिड़नि संगीन बीमारियुनि खां बची सघिजे थो। जेकॾहिं मर्द रोज़ ॾही ऐं किशमिश खाइनि त उन्हनि खे स्पर्म जी क्वालिटी ऐं अंग वधाइण में बि मदद मिलंदी। जेके मर्द जिनसी मसइलनि जो शिकार आहिनि उन्हनि खे रोज़ नेरनि में किशमिश ऐं ॾही खाइण जी सलाह ॾिनी वेंदी आहे। किशमिश ऐं ॾही जे इस्तेमाल सां हाज़मे जे मसइलनि जहिड़ो कब्ज़, पेट जो सूर मां छुटकारो मिलंदो आहे। ॾही ऐं किशमिश में मौजूदु सुठा बैक्टीरिया मादे जी सोज खे घटि करण में मदद ॾींदा आहिनि, जंहिं सां हाज़मे जो मसइलो ख़तमु थींदो आहे। किशमिश ऐं ॾही मिलाए खाइण सां मुदाफ़ियाती क़ुवत मज़बूत थींदी आहे। उन्हनि में मौजूदु एंटी ऑक्सीडेंट सबबि असांजो जिस्म वायरस ऐं बैक्टीरिया सां विढ़ण जी सलाहियत रखंदो आहे। ॾही ऐं किशमिश कहिड़े वक़्तु खाइजे? सुबुह जो नेरनि में ॾही ऐं किशमिश खाइण जी सिफ़ारिश कई वेंदी आहे। जेकॾहिं तव्हां नेरनि में ॾही ऐं किशमिश सां नथा खाई सघो त मंझंदि जो खाधे खां 1 कलाक पोइ मिड डे मील तौरु खाई सघो था। यादि रहे त ॾहीअ जो तासीर थधो हूंदो आहे, तंहिं करे उन्हनि खे राति जे वक़्तु खाइण खां पासो कयो, छो त राति जो ॾही इस्तेमालु करण सां नज़ले खंघि जी शिकायत थी सघे थी।